अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे वेलकम कयां थो पंहिंजे न्यू चैनल लोकल बॉयज़ ते। अॼु असां ही चैनल ठाहियो आहे ऐं मां तव्हांखे पंहिंजो इंट्रोडक्शन कराईंदुसि ऐं इन चैनल में असां जेको आहे सो 3 ॼणा कमु कंदासीं ऐं तव्हांखे बहितरीनु व्लॉग्स जेको आहे सो प्रोवाइड कंदासीं। त फस्ट ऑफ ऑल मां पंहिंजो तव्हांखे इंट्रोडक्शन करायां। मुंहिंजो नालो आहे शहबाज़ अली ऐं मां रहंदो आहियां दादू शहर में ऐं उन सां गॾु मुंहिंजो ॿियो फ्रेंड आहे जंहिंखे मां घुरायां थो। हिराज अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? मां आहियां तव्हांजो दोस्त अब्दुल मनान जमाली। तव्हांखे वेलकम कयां थो पंहिंजे यूट्यूब चैनल ते अचण ते, लोकल बॉयज़ ते। ऐं तव्हां असां सां गॾु रहिजो, तव्हांखे असां भली वीडियो बि ॾेखारींदासीं, ब्लॉग ॾेखारींदासीं सुठड़ा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त मां आहियां सोहेल अहमद लाशारी। तव्हांखे वेलकम कयां थो मां असांजे न्यू यूट्यूब चैनल ते, जंहिंजो नालो आहे लोकल बॉयज़। बस न तो दोस्तों, मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त तव्हां मुंहिंजे चैनल लोकल बॉयज़ खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल वारी घंटी खे बि क्लिक कंदा त तव्हांखे अमेज़िंग वीडियोज़ मिली सघंदियूं। ऐं अगरि तव्हांखे असांजी वीडियो पसंदि आई हुजे त लाइक कंदा, शेयर कंदा ऐं कमेंट ज़रूरु कंदा। पर यार ख़ुदा जे वास्ते सब्सक्राइब ज़रूरु कजो, सब्सक्राइब बस। महिरबानी। ही असांजो इंट्रोडक्शन हो ऐं सुभाणे खां असां जेको आहे सो हिन चैनल ते वीडियोज़ अपलोड करणु शुरू कंदासीं। त असांजी वीडियोज़ ॾिसणु न विसारींदा। थैंक यू, अल्लाह हाफ़िज़।